अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स, सिंध ऑनलाइन स्कूल में आऊँ आहियां तव्हांजो टीचर कंप्यूटर टीचर वसीम अब्बास बोलो। अॼु असीं सिखंदासीं ऑफिस वर्ड में इंसर्ट के अंदर पिक्चर थे। तो तव्हां पंहिंजे डॉक्यूमेंट्स के अंदर पिक्चर के कीअं इंसर्ट करे सघो था। सो इनजे करे सब सां पहिरीं तव्हां इंसर्ट ते क्लिक कयो ऐं ही ऑप्शन मौजूद है पिक्चर जो। तव्हां पिक्चर ते क्लिक कयो। थोरो मां तव्हांखे पोइ क्लास में कीबोर्ड के बारे में ॿुधायो हुयो, थोरो हिते ॾिसो ये कीबोर्ड पिक्चर है। ही तव्हांजा टेब्स कैप्स लॉक शिफ्ट, हिते भी शिफ्ट मौजूद है। ही एंटर बैक स्पेस ऐं हिनजे हेठां बिल्कुल एरो कीज़ हूंदा आहिनि। ठीक है। ही जेके तव्हां नंबरिंग ॾिसो था, कंहिं बि बटन ते कीबोर्ड जे कंहिं बि बटन ते जेकॾहिं ॿ निशानियूं हुजनि, ॿ सिंबल हुजनि, ॿ शयूं हुजनि, अगरि तव्हां हिते ॾिसो या हिन में ॾिसो, हिते हिकु एंड जी निशानी भी आहे ऐं 7 भी लिखियलु आहे। अगर जेके तव्हां कंहिं बि बटन जो मथी निशानी ॾींदो तो उनजे लाइ सभ खां पहिरीं तव्हां शिफ्ट के होल्ड में रखी पोइ तव्हां इनखे प्रेस कंदो, पोइ तव्हांजी एंड निशानी ईंदो, यानी कि शिफ्ट एंड 7। फॉर एग्जाम्पल मां हिते प्रेस कयां तो शिफ्ट बटन ऐं हाणे 7 के प्रेस कंदो ये निशानी अची वेंदी। अगर जेके डायरेक्ट मां शिफ्ट के प्रेस न कयां, डायरेक्ट मां 7 के प्रेस कंदो तो मुंहिंजो नंबर ईंदो। त हाणे ॾिसो पिक्चर, को भी पिक्चर खणंदासीं। यही पिक्चर है। ॾिसो हिन में काफ़ी शयूं तव्हांखे मिलंदियूं। हिन में हिकिड़ो गोल डिग्री जी साइन लॻियल आहे, ही रोटेट जी साइन आहे। अगर मां हिनखे तव्हां पकड़े करे हेठि तरफ़ ईंदो तो साइज़ घटाईंदासीं तस्वीर जी। अगर असां हिनखे मथे करणो आहे तो मथे भी करे सघूं था। ही साइज़ लाइ आहे ऐं हिन मां असां हिन तस्वीर के रोटेट भी करे सघूं था कंहिं भी तरफ़। अगर रोटेट थी वियो, हाणे तव्हांखे वापस करणो आहे, जस्ट तव्हां अंडू के प्रेस कयो। ॾिसो अगर हिन तस्वीर के तव्हां हिक हंध खां ॿिए हंधि रखणु चाहियो था तो ही तस्वीर सां गॾु ही जेको तव्हां ॾिसो था लेआउट ऑप्शन, त लेआउट ऑप्शन में वञी को बि हिकिड़ो तव्हां हिन मां खणो। मां थ्रो ते क्लिक कयो आहे ऐं हाणे तव्हां हिनखे काथे भी रखी सघो था। हिन में वधीक कुझु इफेक्ट्स भी मौजूद आहिनि। अगर जेकॾहिं तव्हांखे बैकग्राउंड रिमूव करणो आहे, हिते लिखियलु आहे बैकग्राउंड, ही बैकग्राउंड जस्ट तव्हां हिनखे डिलीट मार्क ते क्लिक कंदो तो ही मार्क तव्हांजो ख़त्म थींदो। अगर जेकॾहिं तव्हां इहा ई बैकग्राउंड जेकी साॻी आहे तव्हां इनखे रखणु चाहियो था तो तव्हां कीप चेंज ते भी क्लिक करे सघो था। मां कंट्रोल Z कयो आहे, मूंखे ख़त्म करणो न हुयो। हाणे ॾिसो इन में पहिरियों ऑप्शन मौजूद आहे करेक्शन, यानी कि तव्हांजी इफेक्टिवली तव्हां तस्वीर के जी जेकी इफेक्ट्स आहे उहा तव्हां तब्दील करे सघो था। हिन मां ही रखियो आहे ऐं ही आहे कलर, तव्हां हिन मां कलर भी चेंज करे सघो था। पर ही पोएं जेकी पुरानी वर्जन आहे ऑफिस 7 उन्हनि में ही शू नथो। हिन में इंटरेस्टिंग कुछ शयूं आहिनि ऑफिस 16 में। ॾिसो हिन में तव्हां वेक्टर टाइप भी तव्हां हिन में ठाहे सघो था, ग्रे स्केल भी करे सघो था, काफ़ी शयूं मौजूद आहिनि। मां ही रखां थो। उनखां पोइ आहे आर्टिस्टिक इफेक्ट, ही भी एक नओं हिन ऑफिस में ऐड किया है 16 में, लेकिन इस पुरानी जेकी ऑफिस है उनमें इशू मौजूद ना है। देखो ॾिसो काफ़ी इशू मौजूद है। उनखां पोइ कंप्रेस पिक्चर। कंप्रेस पिक्चर जी मक़सद है तो तव्हां जेकी तस्वीर रखियो है डॉक्यूमेंट्स के अंदर, तो तव्हां ही डॉक्यूमेंट्स में जो तस्वीर रखियो है छा कंदो, ईमेल करणो है, स्क्रीन ते रखणो है, या तव्हांखे प्रिंट ते कम करणो है, ते मुख़्तलिफ़ शयूं मौजूद आहिनि। पर जेकॾहिं तव्हां हिन ते क्लिक न भी कयो तो को प्रॉब्लम कोन्हे। अगर तव्हां चयो था त हिन तस्वीर के तव्हां हटाए इन जगह ते ॿी तस्वीर रखूं, पोइ जस्ट तव्हां चेंज पिक्चर ते क्लिक कंदो। हिते ॾिसो तव्हांखे चए थो ट्राई अगेन वर्क ऑफलाइन। अगर ऑफलाइन कंदो यानी कि तव्हां पंहिंजे कंप्यूटर में जेके तव्हांजी तस्वीरूं आहिनि उहे तव्हां खणी सघो था। अगर तव्हां इंटरनेट कनेक्शन हितां थियल हूंदी तो पोइ तव्हां लाइव इंटरनेट में भी तव्हां खणी सघो था। उनखां पोइ रीसेट पिक्चर, यानी कि तव्हां हिन में जेके इफेक्ट ॾिना आहिनि, जेका तव्हां तस्वीर में चेंजिंग कई आहे, तव्हां इनखे ख़त्म करे तव्हां इनखे ओरिजिनल कंडीशन में आणे सघो था। उनजे लाइ तव्हां रीसेट पिक्चर ते क्लिक कयो। ॾिसो तव्हांजी ओरिजिनल में थी वई कन्वर्ट। उनखां बाद में जेके तव्हां इनखे बॉर्डर्स वग़ैरह ॾियणु चाहियो था तो ही मुख़्तलिफ़ हितां तव्हांखे बॉर्डर्स मिलंदा। ॾिसो को भी बॉर्डर्स तव्हां रखी सघो था। ॾिसो हिन में शेडिंग भी आहे। पर जेकॾहिं तव्हां हिनखे पिक्चर बॉर्डर कंदो, हिते पिक्चर बॉर्डर में तव्हां अचो, पहिरियों तव्हां बॉर्डर जी कलर चूज़ कयो। मां कलर रेड रखां थो। वरी पिक्चर बॉर्डर ही आहे वेट, हिन मां तव्हांजी बॉर्डर जी जेकी लाइन आहे इनके तव्हां बोल्ड करे सघो था। जेको तव्हां रखो
अगर डैशेस में कन्वर्ट करणो है त हिते डैशेस में भी करे सघो था। उनका बाद में पिक्चर इफेक्ट, अञा इनमें वधीक इफेक्ट्स आहिनि शेडिंग में। ॾिसो इनके इन तरफ रखा तो पिक्चर इफेक्ट, ये रिफ्लेक्शन, इनमें काफ़ी शयूं आहिनि, प्रीसेट आहे, सॉफ्ट एज आहे, ये ॾिसो बेवेल, प्लास्टिक टाइप, 3D रोटेशन भी आहे, जेके शयूं था रखो। ऐं उनखां पोइ पोजीशन, हाणे पोजीशन खे थोरो सम्झो, मुंहिंजी साइज थोरो या बिल्कुलु मां इनखे ख़तमु कयां थो, ये ख़तमु कयो आहे, कुझु डेटा टाइप कयां थो, डेटा रेंट ब्रैकेट्स ओवर। हाणे मूंखे तस्वीर खपे, कर्सर मुंहिंजी हेठि आहे त ज़ाहिर आहे मूंखे तस्वीर बि हेठि मिलंदी। इंसर्ट पिक्चर ऐं डेस्कटॉप। ॾिसो मां इनके पहिरों साइज जी नंढी कंदुमि, बिल्कुलु पोइ लेआउट में को भी हिकिड़ो सिलेक्ट कयो आहे। हाणे ॾिसो ही तस्वीर मूंखे टॉप ते रखिणो आहे, हिन जगह ते। ॾिसो ही टेक्स्ट तव्हांजो बिल्कुलु ख़राब थी सघे थो, त इन जे लाइ तव्हां छा कंदो, तव्हां पिक्चर जिते भी हुजे तव्हां पोजीशन खे यूज़ कंदा कयो। त लेफ्ट पासे तव्हां रखणु चाहियो था, सेंटर, राइट, डाउन, सेंटर, कंहिं भी तरफ तव्हां रखो था, इनके तव्हां यूज़ कयो, भी बिल्कुलु ईज़ी आहे। उनखां पोइ रेप टेक्स्ट। हाणे रेप टेक्स्ट में ॾिसो स्क्वायर आउट हिन लेआउट में अंदर भी मौजूद आहिनि, पर जेके तव्हां हिन टेक्स्ट जे बैकग्राउंड में तस्वीर खे रखणु चाहियो था, पोइ तव्हां बिहाइंड टेक्स्ट कंदो। ॾिसो हीअ जे बैकग्राउंड में आहे, टेक्स्ट जे बैकग्राउंड में तस्वीर हली वई, रेप टेक्स्ट। अगर इन फ्रंट ऑफ टेक्स्ट कंदासीं त फ्रंट में आहे, लेकिन तव्हांजो जेको टेक्स्ट आहे उहो तस्वीर जी पोइते आहे, उहो गायब आहे। पोइ इन जे लाइ बहितर आहे त तव्हां इनके स्क्वायर या टाइट वग़ैरह में इनके रखी सघो था। बाक़ी फॉरवर्ड बैक फॉरवर्ड सेम शयूं आहिनि जेके हिन जे अंदरि मौजूदु आहिनि। अलाइनमेंट तव्हांखे चेंज करणो आहे, हितां मौजूदु आहे अलाइनमेंट, लेफ्ट रखो, सेंटर रखो, उहा बि तव्हांजी पोजीशन में मौजूदु आहे। अगर रोटेट तव्हां हितां कयो बि तव्हांजी मर्ज़ी आहे, अगर हितां नथा कयो त पोइ रोटेट हितां बि करे सघो था, 90 एंगल में कयो, फ्लिप हॉरिजॉन्टल। ॾिसो न पहिरियां तव्हांजी तस्वीर कीअं आहे, हाणे ॾिसो। अगर तव्हांखे क्रॉप करणु चाहियो था, गैर ज़रूरी बैकग्राउंड तव्हां ख़तमु करणु चाहियो था, त तव्हां क्रॉप भी करे सघो था। ही क्रॉप ऑप्शन मौजूदु आहे, तव्हां इनखे पकड़े करे हिते रखियो आहे ऐं हिन कॉर्नर खे पकड़े हिते रखियो आहे। जस्ट तव्हां क्रॉप ते क्लिक कयो या हिते क्लिक कयो या ॿाहिरि क्लिक कयो, भी तव्हांजी क्रॉप थी वेंदी। साइज़ वधाइण घटाइण चाहियो था, हितां तव्हां साइज़ जी वधाए सघो था, साइज़ घटाए सघो था, हिन मां घटाईंदो, हितां मां वधाईंदो, जेकी तव्हां रखो। पर मां इनखे कयां थो फ़िलहाल लाइ ख़तमु। जेके तव्हां डोमिसाइल PRC में ठाहींदो न, उनमें भी साॻे तरीक़े सां इहे शयूं तव्हां ॾींदो। मां इनखे हेठि रखां थो, इनके मूव करे रखा, पर इनके हाणे बॉर्डर रखणु चाहियां थो, पिक्चर बॉर्डर, वेट, ॾिसो ये पिक्चर अची वई, डिलीट। उनखां पोइ ऑप्शन मौजूदु आहे ऑनलाइन पिक्चर, जेके तव्हां ऑनलाइन इंटरनेट मां खणणु चाहियो था त बि तव्हां खणी सघो था। उनखां बाद में शेप्स मौजूदु आहे, हिते मुख़्तलिफ़ तव्हांखे शेप्स मिलंदा, जीअं ही लाइन आहे, तव्हां ही लाइन ही तव्हां खणणु चाहियो था, ॾिसो। पर यादि रखो त लाइन तव्हांजी टेढ़ी थींदी इन तरीक़े सां। तव्हां लाइन खे एक्टिव करे, ही लाइन फर्स्ट क्लिक करे, हाणे तव्हां पंहिंजे कीबोर्ड सां शिफ्ट बटन खे प्रेस कयो, यानी कि शिफ्ट खे होल्ड में रखो, हाणे तव्हांजी लाइन बिल्कुलु स्ट्रेट में हूंदी। ये ॾिसो। अगर लाइन जी कलर चेंज करणु चाहियो था, हिते मौजूदु आहिनि कलर्स, स्टाइल मौजूदु आहे, ॾिसो मुख़्तलिफ़ स्टाइल्स भी आहिनि। लाइन खे जेकॾहिं तव्हां बोल्ड करणु चाहियो था, यानी कि थुल्हो शेप आउटलाइन वेट में अची करे थुल्हो भी करे सघो था। इफेक्ट चेंज करणु चाहियो था, इफेक्ट भी तव्हांजी लाइन खे ॾेई सघो था, मुख़्तलिफ़ इफेक्ट्स मौजूदु आहिनि। अगर जेकॾहिं तव्हां को भी शेप खणो था, इंसर्ट, हिन में को भी शेप असां खणूं, पर इन जे अंदरि असांखे लिखणो आहे, ही कलर्स आहिनि इन जा, ॾिसो अट्रैक्टिव कलर इन, बिल्कुलु शेप फिल कंदो त ही जस्ट सिंपल कलर ईंदा। ही आउटलाइन आहे हिन जो, वेट में अची करे आउटलाइन चेंज करे सघो था, आउटलाइन कलर भी तव्हां चेंज करे सघो था। हाणे इन जे अंदरि तव्हांखे लिखणो आहे को भी शइ, पोइ तव्हांजे मथां राइट क्लिक करे एड टेक्स्ट ते क्लिक करणो आहे, जस्ट एड टेक्स्ट। ये ॾिसो तव्हां टाइप करे, ॾिसो लाइन जे विच में स्पेस आहे, त तव्हां पढ़ी चुका आहियो होम मेन्यू जे अंदरि, होम तव्हां हिनखे नो स्पेस कयो, ॾिसो तव्हां हिनखे सेंटर करणु चाहियो था, टेक्स्ट खे सेंटर भी करे सघो था। पर डियर स्टूडेंट्स हिकु ॻाल्हि यादि रखो, तव्हांजी जेकॾहिं
अॻ में का भी डेटा टाइप थियल आहे, अगर मैं हिनजे मथां शेप रखां तो पोइ बि इंसर्ट ही शेप आहे। हाणे मूंखे इहा टेक्स्ट एंड शेप जे अंदर आणो आहे, पोइ छा कंदुसि, जे मथां राइट क्लिक करे, यानी कि शेप जे मथां राइट क्लिक करे सेंड टू बैक, यानी कि सेंड टू बैक में अची करे तव्हां सेंड बिहाइंड टेक्स्ट ते क्लिक कंदो। ही ॾिसो फॉन्ट कलर भी तव्हां चेंज करे सघो था होम जे अंदर, ही फॉन्ट कलर आहे। ॾिसो तव्हांजो पोयों जेकी लेसन आहे उहो तव्हांजो रिपीट थिए थो। ये जेके डेटा तव्हां रखो, मां इनके डिलीट कयां थो, इन शेप के डिलीट कयां थो। अगर अञा वधीक इनमें कम कयूं, शेप्स, ये आर्क वार लाइन खणा थो, इन कॉर्नर में मां इनके पकड़े हिते रखियो आहे। अगर जगह तव्हां इनमें कलर रखण चाहियो था, तव्हां इनमें कलर भी ॾेई सघो था, शेप फिल्मों ॾिसो। पर तव्हां चओ था त इहा जेकी तव्हांजी शेप आहे इहा टेक्स्ट जे बैकग्राउंड में वञे, पोइ राइट क्लिक करे जस्ट तव्हां सेंड टू बैक एंड सेंड टू बिहाइंड टेक्स्ट कंदो। ॾिसो ही जी आउटलाइन आहे, आउटलाइन ख़त्म करणु चाहियो था, शेप आउटलाइन ऐं नन ते क्लिक कंदो, ही ख़त्म थी वेंदी। अच्छा हिन में ॾिसो हिकु ॻाल्हि तव्हां सम्झो, जेकॾहिं तव्हां को बि तस्वीर खणो था, फर्ज़ कयो ही तव्हांजी हिकु तस्वीर आहे, जेकॾहिं तव्हां, मां हिनखे ही ऑप्शन लॻायां थो, शेप के बॉर्डर भी ॾियां थो, वेट ही बॉर्डर। अगर जेकॾहिं तव्हां बैक जी बॉर्डर आहे, बॉर्डर खे ख़त्म करणु चाहियो था, जस्ट तव्हां ॿी साॻी पिक्चर बॉर्डर में अची नो बॉर्डर कंदो, इहा तव्हांजी ऑटोमेटिकली ख़त्म थी वेंदी। हिन लाइन खे ख़त्म करणु चाहियो था, जस्ट कीबोर्ड में डिलीट बटन प्रेस कयो या राइट क्लिक करे कट भी करे सघो था। इहो असांजो हुयो पिक्चर ऐं शेप्स तव्हांजो कंप्लीट थी चुको आहे। इंशाल्लाह नेक्स्ट क्लास में पाण पढ़ंदासीं स्मार्ट आर्ट एंड चार्ट। ओके डियर स्टूडेंट्स, अल्लाह हाफिज़।